पंहिंजे कंप्यूटर जे XP विंडो में सिंधी इंस्टॉल करण जो तरीक़ो। सभ खां पहिरियों ई असां स्टार्ट मेन्यू ते ईंदासीं। स्टार्ट मेन्यू क्लिक कंदासीं छाकाणि जो असांखे कंट्रोल पैनल ते वञिणो आहे। स्टार्ट मेन्यू क्लिक करण खां पोइ वञी कंट्रोल पैनल जे टैब ते वञी क्लिक कंदासीं। असांखे कंट्रोल पैनल खुलींदो। माई कंप्यूटर मां पिणु कंट्रोल पैनल खोले सघिजे थो। कंट्रोल पैनल जे खुली वञण खां पोइ उन जो स्विच टू क्लासिक व्यू कंदासीं जीअं असांखे सम्झ में अचे त असांखे छा खणणो आहे। हाणे असां लैंग्वेजिस ते क्लिक कंदासीं। रीजनल एंड लैंग्वेजिस ते क्लिक कंदासीं। रीजनल एंड लैंग्वेजिस खुली अचण खां पोइ असीं लैंग्वेजिस वारे टैब ते क्लिक कंदासीं। टैब खुली आयो। उन में हेठां ॿ ऑप्शन आहिनि इंक्लूडेड। मथियों ऑप्शन जेको आहे उन ते असां टिक मार्क लॻाईंदासीं। ओके 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 क्लिक कंदासीं। ओके थी वियो। उन खां पोइ असां अप्लाई ते ईंदासीं। अप्लाई कंदासीं। असांजा फाइल कॉपी थियणु शुरू थी वेंदा। कंप्यूटर में थी विया। चए थो रीस्टार्ट। नो 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 छाकाणि जो अञा असांखे अॻिते सेटअप हलाइणो आहे। रीस्टार्ट कोन कंदासीं। इन क्लोज कंदासीं ऐं वरी एक्सप्लोरर खोलणो आहे असांखे। ओके करे क्लोज कयोसीं। पोइ वरी स्टार्ट मेन्यू मां एक्सप्लोरर खोलिणो आहे। डेस्कटॉप ते पिणु उनजो आइकन पियो हूंदो आहे। उतां असांखे इंटरनेट एक्सप्लोरर खोलणो आहे। इंटरनेट एक्सप्लोरर या को ब्राउज़र असां खोले असां माजिद भुरगड़ी वारी वेबसाइट खोलींदासीं छाकाणि जो असांखे सॉफ्टवेयर घुर्बल आहे जेको सिंधी इंस्टॉल कंदो। एक्सप्लोरर खे क्लिक कंदासीं। उन खां पोइ एड्रेस बार में लिखंदासीं www भुरगड़ी BHURGRI.com भुरगड़ी.com। इहा उन वेबसाइट आहे जिथां खे असांखे डाउनलोड करिणो आहे सॉफ्टवेयर। www.भुरगड़ी.com एंटर करे छॾींदासूं। माजिद भुरगड़ी जी वेबसाइट तव्हांजे साम्हूं आहे। उन मां इंस्टॉलर जो टैब आहे। असांखे सॉफ्टवेयर इंस्टॉल करिणो आहे। उन करे इंस्टॉलर ते क्लिक कंदासीं। हेठां विंडोज़ XP सिंधी इंस्टॉलर पियो आहे। उनखे पंहिंजे कंप्यूटर में महफ़ूज़ करण लाइ क्लिक कईसीं। सेव कयो या रन कयो। पहिरें सेव थियणु घुरिजे। फाइल त सेव करणु तव्हांखे ईंदो हूंदो। कंप्यूटर मां इंटरनेट तां डाउनलोड करे सेव करणु। उन सेटअप एग्री फाइल अची वियो। उनखे क्लिक करे रन कंदासीं त जीअं इंस्टॉल थिए असांजे कंप्यूटर में। रन थी वियो। नेक्स्ट नेक्स्ट ते क्लिक करण खां पोइ वरी चए थो एग्रीमेंट पढ़ो ऐं एक्सेप्ट कयो। आई एम एग्रीड यस नेक्स्ट। नाउ इंस्टॉल इट। इंस्टॉल कयोसि। इंस्टॉल थी वियुसि। ओके ओके सही आहे। इंस्टॉल करण खां पोइ नेक्स्ट नेक्स्ट ओके चए थो त जेको आहे फॉन्ट्स ॾिसणु चाहियो था ॾिसूं था। इहे मुख़्तलिफ़ फॉन्ट्स जा नमूना कीबोर्ड जो लेआउट आहे। हितां असां सम्झी सघूं था कहिड़ो अखर कहिड़ी कीज़ ते आहे। शीन किथे आहे, साद किथे आहे, वाक किथे आहे। इहो सॼो कीबोर्ड जो लेआउट आहे। इहो पिणु असां ॾिठो। उन खां पोइ हिनखे क्लोज़ करे छॾियो। हिनखे बि क्लोज़ करे छॾियो। हाणे असां MS वर्ड खोलियूं या वर्ड पैड खोलियूं। हाणे असांजी विंडो सॼी कंप्यूटर में कंहिं बि जाइ ते सिंधी लिखी सघूं था। हीअ असांजो खुली आयो। हाणे हेठां टास्क बार में पियो आहे लैंग्वेज इंग्लिश एंड अरेबिक। उन खां पोइ असां ईंदासीं फॉन्ट चेंज कंदासीं। फॉन्ट चेंज करण खां पोइ असां कुझु बि अखर लिखंदासीं। उन फॉन्ट वॾो करे सघिजे थो। कुझु बि असां लिखूं था। मिसाल असांजो तमामु प्यारो शहर हाला। हिते तमामु घणियूं शयूं हैंडीक्राफ्ट जूं सिंध जूं मशहूरु आहिनि। उहो लिखी असां फॉन्ट वॾो कयोसीं। हाला लिखिजी चुको वॾनि अखर में। इहो फॉन्ट चेंज करे सघिजे थो। जेकी सिंधी जा आहिनि उहे MB सां शुरू थींदा आहिनि। सभु फॉन्ट MB सां शुरू थींदा आहिनि। इहे तव्हांखे यादि रखणु घुरिजे। चलो हीउ तव्हांजे साम्हूं इहो आहे तरीक़ो सिंधी इंस्टॉल करण जो। दोस्तनि खे इनशाला पसंदि आयो हूंदो।